पेर भले तिरके पर ज़ुबान न तिरके। इहो एक सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। पेर भले तिरके पर ज़ुबान न तिरके। इन्हे पहाके जो मतिलबु आहे कि इंसान खे सोचे सम्झी करे ॻाल्हाइणु खपिजे। इन जो मतिलबु आहे कि लफ़्ज़नि जी पाबंदी तमामु ज़रूरी आहे। पेर भले तिरके पर ज़ुबान न तिरके। इन जो मतिलबु आहे कि पेर में लॻल चोट वरी बि सुधरी थी सघे, लेकिन हिकु दफ़ो अगरि ग़लति लफ़्ज़ निकिरी वियो त उन खे वापसि सुधारणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। त लफ़्ज़नि जी पाबंदी तमामु ज़रूरी आहे। ज़ुबान न तिरकणु खपिजे। ज़ुबान मां कोई बि ग़लति अखर न निकिरणु खपिजे। त पेर भले तिरके पर ज़ुबान न तिरके मतिलबु ॻाल्हाइणु या कोई बि अखर या कोई बि लफ़्ज़ जेको पाण वापरायूं था उहो मन खे चोट पहुचाए थो सघे, ऐं जबकि पेर अगरि तिरके थो त उहा शरीर खे चोट थी पहुचे। त शरीर खे जेका चोट आहे उन खां वॾी चोट थींदी आहे मन जी चोट या दिलि जी चोट। त इन जे लाइ वॾा चवंदा आहिनि कि पेर भले तिरके पर ज़ुबान न तिरके। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। करजी मोटी वञे ऐं साए थी खाए। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे एक्सप्लेन थी करणु वञा। करजी मोटी वञे ऐं साए थी खाए। इन जो मतिलबु आहे कि एक्चुअल में जेको कर्ज़ु लहण वारो माण्हू हुजे उहो कंहिंखां वठणु वञे, ओधरो ओगाड़णु वञे ऐं साम्हूं वारो माण्हू उनखे मना करे छॾेसि कि मूं वटि हींअर पैसा आहिनि कान, त कर्ज़ी त छा थियो, मोटी वियो। लेकिन साए थी खाई वञे। साए थी मतिलबु जेको भाग्यशाली हुजे उनखे ॾियणो बि न हुजे ऐं मान लो उहो या त उनखे हेल्प करे छॾेसि या ग़लतीअ सां हुन वटि पैसा वधीक वञनि सली या ईअं ई हुनखे ॾेई छॾे, तॾहिं चइबो कर्ज़ी मोटी वञे ऐं साए थी खाए। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि यूज़ कंदा ऐं ॿियनि खे बि मोटिवेट कंदा कि इहे पहाका यूज़ कनि। जय झूलेलाल। पंहिंजनि सां वेर ऐं धारियनि सां मेड़। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। पंहिंजनि सां वेर ऐं धारियनि सां मेड़। इन जो मतिलबु आहे कि पंहिंजनि सां त वेर रखणु, लेकिन धारियनि माण्हुनि सां, ॿाहिरियनि माण्हुनि सां सुठी तरह व्यवहार रखणु, उन्हनि सां मिली जुली करे हलणु। पंहिंजनि सां वेर ऐं धारियनि सां मेड़। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं पंहिंजी सिंधी बिरादरीअ में घणो करे इहो ॿुधण में ईंदो आहे कि भाउ जी भाउ सां न ठहंदी आहे, लेकिन ॿिन्हिनि भाउरनि जी त ॿाहिरिनि वारनि माण्हुनि सां त सुठी तरह ठहंदी आहे, लेकिन पाण में न ठही सघंदा आहिनि। त चइबो पंहिंजनि सां वेर ऐं धारियनि सां मेड़। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल।